ख़बर शामिल कयूं था। कराची में GNP न्यूज़ ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण की रिपोर्ट मूजिब मंगोपी टाउन के UC 11 में कायम गुलशन करीम सोसाइटी की इंतजामिया की लापरवाही ए गैर कानूनी मिट्टी खपाइण सबब सोसाइटी अंदर जगह जगह 30 फुट जा ऊना खॾा पइजी विया आहिनि। खॾे में 12 सालनि जो नींगर किरण सबब फौत, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ओलह जो सदर आबिद सती ऐं जनरल सेक्रेटरी जमील जा, AC आसिफ सुमरो, मंगोपी टाउन चेयरमैन हाजी नवाज़ बिरोही ऐं UC 11 जो चेयरमैन मोहर खान कांचो नींगर जे वारसनि सां ताज़ियत कंदे ऐं जगह जो मुआइनो कंदे GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त कल से जब ये इंसिडेंट हुआ है तो हमारी हाई कमान से भी बात हुई, फिर हमारी एक इस पे मीटिंग बैठी, फिर हमारे AC साहब मौजूद हैं, ये खुद आए ऑन स्पॉट। हमारे टाउन चेयरमैन, हमारी तंजीम, हमारे लोग यहाँ आए, उन्होंने यहाँ पर विजिट भी किया है और वाकिन से भी हम मिले हैं। पहली बात यह है कि ये ज़मीन का स्टेटस गवर्नमेंट बता सकती है। AC साहब खड़े हैं, इनको मैंने कहा 3 दिन के अंदर इसके आप हमें रिपोर्ट दें। जिसने ये खड्डे बनाए हैं, जिसने ये सारा इंक्रोचमेंट किया या जो भी है, इसकी जब रिपोर्ट हमारे पास आ जाएगी तो यकीनन इस पे हम कोई कंप्रोमाइज़ नहीं करेंगे। जो भी इसमें इन्वॉल्व होगा उसके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। सब खां पहिरीं त तमामु घणो अफ़सोसनाक वाक़ियो हुयो, ॾाढी तकलीफ़ पहुती ऐं कल्ह बि मां आयो हुयुसि, मां थोरो लेट आयो हुयुसि। हाणे हिन में हीअ हिकु सोसाइटी आहे, सो फार जेको मूं रिकॉर्ड चेक करायो आहे, हाणे त वञूं था डिटेल 3 ॾींहंनि में असां फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट बि ॾींदासीं, पर मूंखे लॻे थो त हीअ इलीगल सोसाइटी आहे। हिकु इलीगल सोसाइटी ते ठही पई, असां त हाणे ताज़ा ताज़ा हिते आया आहियूं, कंहिं हिनखे रोकियो न रोकियो, कंहिं ठाही, कंहिंजा कागज़ आहिनि, कंहिं कूड़ा कागज़ ठाहिया, इहा सॼी हिकिड़ी डिटेल रिपोर्ट 3 ॾींहंनि में जीअं आबिद साहब चयो आहे उहा त मां ॾींदुसि। पर इहो खॾा केरु थो खोटे या मिटी केरु थो खणे, ऐं इन्हनि जे करे ॿुधाए न त 3 ॿार ॿिया बि हुया जेके वीचारा अॻु में बि अब्दुला ॻोठ जा गुज़ारे विया आहिनि। 3-4 ॿार शहीद थी चुका आहिनि। इन जी त हिकिड़ी डिटेल रिपोर्ट ऐं इन्हनि जे मथां हिकिड़ी वॾी इन्वेस्टिगेशन ऐं इन जे मथां बिल्कुलु क़दम खपो ऐं बाक़ाइदा इन ते केस थींदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी खे पहिरीं मीडिया जो शुक्रिया। अच्छा, आऊं हर मीटिंग में ॻाल्हाईंदो आहियां ऐं मुंहिंजो एप्लीकेशन बि ॾिनल आहे। इन अहिड़ा जेका सोसाइटीज़ आहिनि लीगल आहिनि या अनलीगल आहिनि, पर मुंहिंजो जेको आहे इहो रिक्वेस्ट आहे, हमेशह मूं रिक्वेस्ट कयो हर मीटिंग में ॻाल्हायां थो त अहिड़ा जेका सोसाइटीज़ आहिनि जेको डेवलपमेंट अनडेवलपमेंट माण्हुनि खे जेको आहे बेवकूफ़ ठाहे आवाम खे सोसाइटियूं लॉन्च कयो वञनि था, पोइ वरी डिफॉल्टर थियनि था, पोइ माण्हुनि खां जो पैसा पूरे कमाए हितां ॿाहिरि मुल्क वञनि था ऐं परेशान इंतज़ामिया थो थिए, परेशान DC थो थिए, परेशान टाउन थो थिए, परेशान KMC थो थिए। त इन जे लाइ आउं रिक्वेस्ट कंदुसि आला हुकाम खे कि जेतिरा सोसाइटियूं आहिनि सभिनी जो इंक्वायरी कयो वञे। इन जा चौकीदार आहिनि, इन जा सभु शयूं आहिनि, इहे प्राइवेट सोसाइटियूं आहिनि। अॼु परेशान केरु आहे, इंतज़ामिया परेशान आहे, मालिकान जो ख़बर ई न आहे, पतो न आहे केरु आहे। त मुंहिंजो रिक्वेस्ट इहो आहे त हिन जो इंक्वायरी कयो वञे, अहिड़ा अनलीगल कम जेका थियनि था इहो रोकियो वञे।